तव्हां ॾिसंदा सोप सीरियल पंजाबी सावल खान खे अगवा कयो वेंदो। जाबिर मिली करे सावल वारनि जे भाइरनि खे ऐं सभिनि खे अगवा करे वॾेरे चाकर खान वटि वठी ईंदो, छो त उहो सम्झे थो त मुंहिंजे भाउ जो क़ातिल आहे सावल खान। पर असल में हिन ममण खे मचाइण वारी हसीना बेगम जेका ढूंढे जी भेण आहे। इहा कहाणी तमामु बहितरीनु ऐं सुठी हले पई, जेका सिंध टीवी वारनि आंदी आहे साईं नूर ज़ौहर जी। हिन ड्रामे जा जेके बि एपिसोड ईंदा तमामु बहितरीनु ईंदा, जंहिं दोस्तनि खे तमामु घणो इंतज़ारु हो। अञा त अॻियां कहाणी खुलंदी जेका हिननि जे विच में इहो दुश्मनी पैदा कीअं थी। चाकर खान ऐं तिजावर खान जेको सावल खान जे नाले सां आहे, उन्हनि जो दुश्मनी कहिड़े ॻाल्हि तां थी ऐं उन्हनि खे ॻोठ नेकाली छा लाइ मिली वई। सो स्टोरी तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हां दोस्तनि खे केतिरी पसंदि आई असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिलूं था कि नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजे भाउ खे ॾिजा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।